नाज़रीन जाम नवाज़ अली वेझो बॉबी आयल फील्ड जे मेन गेट जे अॻियां स्कूली शागिर्दनि बस न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त बस न हुजण जे करे 7-8 किलोमीटर पंधु करे स्कूल अचणो थो पवे। उन हवाले सां पेश आहे एसएस न्यूज़ जे रिपोर्टर नाज़ साईं बख्श राजपर जी हीअ रिपोर्ट। जाम नवाज़ शहर नवाबाद लॻो बॉबी आयल फील्ड आहे जंहिंमें एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो बस न मिलण जे ख़िलाफ़ जेके स्कूली ॿार आहिनि उहे एहतजाजी मुज़ाहिरो कया आहिनि ऐं हुनजो इहो चवणु आहे त असांखे जेको आहे सो बस कोन थी मिले। हिते लॻभॻि जेके 25 खां 30 ॻोठ आहिनि जंहिंखां असीं जेको आहे सो बस उन्हनि खे पिक ऐं ड्रॉप कंदी आहे। उहा तक़रीबन मुसलसल बरसाति जो जवाब ॾियणु आहे जेको आहे सो असांखे कोन थी हिते बस असांजे ॻोठनि में कोन थी अचे। असांजी पढ़ाई जेकी आहे असां दाव ते लॻल आहे। अचो त हिते मौजूदु मुज़ाहिरीन सां ॻाल्हि ॿोल कयो त हुननि जो एसएस न्यूज़ सां कहिड़ा था वीचार। असां सभिनि खां पहिरीं इहो त 18 महीननि जो गाॾी जो किरायो कोन ॾिनो आहे, 18 महीननि जो आयल कोन ॾिनो आहे। हाणे डीज़ल जी अड़ी लाहे वेठा आहिनि, केॾी महिल डीज़ल ॾियनि था केॾी महिल डीज़ल कोन था ॾियनि। 2.5-3 महीना ॿार घर वेठा, ठीकु आहे। हाणे ही ॿारनि खे मतिलबु बस ॾियनि कोन था, ॿार वञनि कोन था, ॿारनि जी पढ़ाई मुतासिर थिए पई। असां महिरबानी करे ज़िले इंतिज़ामिया असांजी जेका तक जा MP MNA आहिनि असां उन्हनि सां रिक्वेस्ट कयूं था महिरबानी करे हिननि ॿारनि ॾे ॾिसनि हिननि जी तालीम मुतासिर थिए पई। जी हिते ॻोठ नंढा वॾा 25-30 ॻोठ आहिनि। सभिनि खां वॾो ॻोठ रशीद खान मरी आहे, जुमा खान टालपुर आहे, गनीपुरोई आहे, चौधरी मोहम्मद मूसा आहे, ठीकु आहे। ऐं उन खां बाद पंहिंजा इहे नंढा वॾा ॻोठ ॿिया बि जाम आहिनि ॻोठ, ठीकु आहे। इहे ॿारनि जी पढ़ाई मुतासिर थिए पई। असां चवंदासीं महिरबानी करे हिननि जो तालीम मुतासिर थियण खां बचाइनि। असांजो मुतालबो इहो त असांजो जेको गाॾी जो किरायो रेल आहे उहो किरायो ॾियनि जेको महीने जो रेंट हूंदो आहे, ठीकु आहे। ऐं ॿियो इहो आहे त हिननि खे आयल ॾियो वञे ऐं हिननि खे डीज़ल ॾियो वञे जेको हिनजो हाणे डीज़ल कॾहिं ॾियनि था कॾहिं कोन था ॾियनि। सिर्फ़ु इन रीज़न जे करे त ॿार कॾहिं अचनि था बाबा कॾहिं कोन था अचनि। बरसाति अॼुकल्ह हीअ लॻी पई इन करे ऐं पाण ॾिसी सघो त माशाल्लाह ॾिसो 200-250 ॿार आया आहिनि। ऐं असां इहो बि मुतालबो कंदासीं असांखे हिकिड़ी बस न असांखे 2 बसूं ॾियनि, छो त ॿार वधीक आहिनि। असां ॿारनि खे छित ते कोन विहारे सघूं था, इन जे करे असांखे 2 बसूं ॾियनि त असां पंहिंजे ॿारनि खे सुठे नमूने सां तालीम ॾियारे सघूं। रश तव्हां ॾिसो था स्कूल जा ॿार केतिरा आहिनि, इन हिसाब सां रोज़ ई बस जी अड़ी लॻाए वेठा आहिनि। ॿार रोज़ तैयार थी स्कूल लाइ तैयार थी वेठा हूंदा, बस न पिया ॾियनि। कॾहिं डीज़ल जो मसलो ॿुधाइनि पिया, हर 8 ॾींहं अफ़सर चेंज थियनि पिया, हू हर को पंहिंजी मन मर्ज़ी ॿुधाए पियो। असांजा ॿार बिल्कुलु जेको तालीम खां महरूम थी रहिया आहिनि। ऐं लॻो जेको आहे तव्हां सां अगरि जमाल फ़कीर साम्हूं स्कूल तव्हां ज़ूम करे ॾिसी सघो था, 300 खां 400 ॿार हिते लाइट कोन्हे का, एतिरी अफ़सरनि जी ना हली आहे। ऐं बॉबी प्लांट जेको आहे पुराणो मशहूरु प्लांट इहो आहे, इहो बिल्कुलु असांजी ज़मीन असां पूरो में एहतिजाज कयोसीं पंहिंजे बच्चनि जे करे, पंहिंजे ॿारनि जी तालीम जे करे। 15 ॾींहं अफ़सर चेंज थियनि था, उहो हर को पंहिंजो शेड्यूल ॿुधाए थो। उहो हिकु न ॿिए ॾींहुं बंदि करे ॿार जी तालीम कम से कम हिते 2 बस जी ज़रूरत आहे जेको बॉबी खां वठी सांगर ताणी वञी सघनि। हिकिड़ी बस आहे हुन ते ॿार पूरा नथा थी सघनि, उहा बि टाइम ते नथा हलणु ॾियनि। बॉबी माशाल्लाह FM असांजे हिते महिरबानी करे चऊं था इन शइ खे ख़तमु करे असांजे ॿारनि जी तालीम खे जेको वधायो वञे। मुतालबो असां वधि इहो महिरबानी करे भला 2 नथा ॾियनि, जेका हिकिड़ी बस असां हलाए हिन खे कंटिन्यू हलाए वञे। इन सां लॻो असां ॿारनि जी तालीम जेका ख़राबु न थिए। बंदि करे आया आहियूं बॉबी खां हेसि ताईं। असांखे बस ज़रूरी खपे, असांखे बस मिले कोन थी। हर हफ़्ते बस में फशरी लॻाए वेठा आहिनि, केॾी महिल मिले थी केॾी महिल कोन थी मिले। असांखे 25 ॻोठ वेझा लॻनि था बस में। वॾे में वॾो ॻोठ हाजी रशीद खान मरी आहे, उनखां ॿिया ॻोठ असांखे वेझा लॻनि था। जीअं त असांखे बस खपे 7 किलोमीटर पंधु आहे असांजे ॻोठ जो। असीं हींअर पंधु करे आया आहियूं। असांखे स्कूल वञिणो हो, असीं स्कूल कोन विया आहियूं, हिते आया आहियूं एहतिजाज कयो आहे। असांखे ज़रूरी बस खपे FM खां असीं मुतालबो कंदासूं असांखे बस खपे। नाज़रीन वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।